सॼी सिंध जी सरहद में भी तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ शहरी ऐं सान्यावन सरापा एहतजाज पिणिल आहिनि। रिपोर्ट कर रहा है अब्दुल्लाही सावन। तालीम खे ताला नामंजूर सरहद में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ सान्यावदनि पारां मेल बाज़ार खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें शरीक माण्हुनि पारां तालीम खे ताला नामंजूर जा नारा पिणु हया विया। रैली में सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाणनि समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक थींदड़नि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां मुकमिल तौर ते ही जेको सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे उन जी मज़मत करियूं था ऐं जेको हीअ अणलानियल तारीख़ ताईं फ़ैसिलो कयो आहे ख़ुसूसन इहो असांजे लाइ तमामु वॾो ख़तरनाक आहे, छो त जॾहिं बि कंहिं बि क़ौम खे तबाह करिणो हूंदो आहे सभ खां अवल उन जी तालीम तबाह कयो ऐं सिंध हुकूमत जेको आहे उन जी अमल पैरा करे पई। तो कराची को वठी कश्मीर ताईं तव्हां अचो त किथे बि का SOPs या को ॿियो अमल जेको आहे उहो कोन थो नज़र अचे। सिर्फ़ु जेके ताला आहिनि उहे तालीम जे लाइ आहिनि ऐं ॾिठो वञे त जॾहिं स्कूल खुलियल हुया त प्राइवेट स्कूल हुजनि या गवर्नमेंट स्कूल हुजनि उन्हनि ते SOPs ते बाक़ाइदा अमल कयो पियो हुयो। उन जे बावजूद बि गवर्नमेंट जी तालीम दुश्मन पॉलिसी बार बार स्कूलनि लाइ जेका आहे उहा लागू थिए थी। त असीं अॼु मुतालबो कयूं था हिते प्रेस क्लब जे आॾो त स्कूलनि खे फौरी तौर ते खोलियो वञे। जेकॾहिं ॿी सूरत में ही एहतजाज जेको दायरो सिंध में शुरू थियो आहे इहो मज़ीद वधायो वेंदो। तालीम ते ताला लॻियल नोटिफिकेशन आहे इहा बिल्कुलु ग़लति आहे, छो त तक़रीबन एजुकेशन डिपार्टमेंट में वैक्सीनेशन वारो प्रोसेस भी मुकमल थी वियो आहे ऐं SOPs ते भी अमल हले थो। जॾहिं त जलसा ऐं मार्केटूं खुलियल आहिनि त पोइ हाणे को जवाज़ कोन्हे पीपल्स पार्टी खे त अहिड़ा नोटिफिकेशन कढे त तालीम खे ताला हुजनि। सो जल्द से जल्द CM साहब इहो नोटिफिकेशन वापसि करे ऐं तालीम खे जल्दी खोलाए वञे। सरदार जो चवणु हो त कोरोना वायरस जी आड़ वठी सिंध जे तालीमी इदारनि खे हथ सां तबाह करण जी साज़िश कई पई वञे, जंहिंखे कॾहिं बि कामयाबु थियण न ॾींदासीं। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त समूरी सिंध जे अंदरि तालीमी इदारा बिना देर खोलिया वञनि। कैमरामैन राणा रियाज़ सां गॾु अब्दुल्लाही सावंत, आवाज़ TV, सरहद।